दोस्तों उम्मीद आहे तव्हां सभु खैरियत सां हूंदव। अॼु मां ॿुधाईंदुसि त सिंधी कलरफुल स्टेटस कीअं ठाहिया वञनि। कुझु माण्हुनि जा सुवाल हूंदा आहिनि त सिंधी कलरफुल स्टेटस असां कीअं ठाहे था सघूं। अॼु मां उनखे आसान तरीक़े सां ॿुधाईंदुसि। उन खां पहिरीं अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कयो, गॾु घंटी जे निशान ते क्लिक करे आल जे निशान ते क्लिक करे छॾियो। नहीं तव्हां मूंखे अगरि तव्हां बि कलरफुल स्टेटस ॾिसण था चाहियो त मुंहिंजो हिकु नयो चैनल आहे जेको हिन चैनल में एड थियल आहे। तव्हां उतां वञी मुंहिंजे चैनल ते वञी ऐं ॾिसी था सघो केतिरा ई मां कलरफुल स्टेटस हिन ते हया आहिनि। तव्हां ॾिसी था सघो। अगरि तव्हांखे को बि कलरफुल स्टेटस पसंदि अचे तव्हां उन जहिड़ो ठाहिणु चाहियो त कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। सभ खां पहिरीं तव्हांखे कान मास्टर ओपन करणो पवंदो। सिंधी कान मास्टर अगरि तव्हां वटि आहे त उहो ज़बरदस्त आहे। अगरि तव्हांखे डाउनलोड करणु न ईंदो आहे त कमेंट में ॿुधाइजो। मां ॿिए वीडियो में तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त उहो डाउनलोड कीअं कयो वञे ऐं किथां कयो वञे। कान मास्टर खुली वियो। हाणे तव्हांखे जेकी विच ते वॾी प्लस वारी निशानी आहे तव्हांखे हिन ते क्लिक करिणो आहे। उहो हीअ जेकी निशानी आहे उन खां बाद में ये जेकी 16:9 जेकी साइज़ आहे तव्हां हिन ते क्लिक कयो। हीअ यूट्यूब जे कारण साइज़ जेकी हूंदी आहे उहा हीअ हूंदी आहे 16:9। उन क्लिक करण खां बाद में तव्हांखे वञिणो आहे मीडिया में जेको निशान मथां मीडिया वारो बीठो आहे तव्हांखे हिते वञी ऐं हितां बैकग्राउंड खणणो आहे। तव्हांखे बैकग्राउंड पंहिंजा ॾिनल हूंदा कान मास्टर जे तरफ़ां। बैकग्राउंड खणण खां बाद में तव्हांखे हिते अछे रंग जो बैकग्राउंड खणणो आहे। ये अछे रंग जो बैकग्राउंड जेको आहे तव्हां हिन ते क्लिक कयो। चलो 15 सेकंड जो वीडियो ठाहिण थो चाहियां मां मिड़ई तव्हांखे ॿुधाइण लाइ। उन खां बाद में तव्हांखे हेॾां जेकी लेयर नज़र पए अचे तव्हांखे हिन लेयर ते क्लिक करिणो आहे। उन खां बाद में मथां न यार हेठां हैंड राइटिंग जेकी बीठी आहे पोइ ही पेंसिल वारी निशानी तव्हां हिन हैंड राइटिंग ते क्लिक कयो। उन खां बाद में तव्हां वटि कहिड़ी पेन वांगुरु अगरि नमूनो हूंदो, अगरि तव्हां वटि इहो न आहे त तव्हां हिन पेन ते क्लिक कयो ऐं हे जेको नमूनो तव्हांखे नज़र अची रहियो आहे उहो ही तव्हां हिन ते क्लिक कयो। हाणे तव्हांखे हिते हिन ही तव्हांखे पूरो साइडनि ते रखिणो आहे। मगर मां हिन महिल वीडियो ठाहे रहियो आहियां। अगरि सही न थिए त का ॻाल्हि न आहे, तव्हांखे पूरो लिखिणो आहे। फिलहाल मुंहिंजो सही न थिए तव्हांखे कुझु ख़्यालु करिणो आहे। उन खां बाद में तव्हांखे वरी हिकु ॿी हैंड राइटिंग साॻे तरीक़े सां लिखणी आहे जंहिं ते असां राइटिंग वाइटिंग करे सघूं। उन खां बाद में तव्हांखे हिनखे बि हिते किथे रखिणो आहे। उन खां बाद में तव्हां हिनखे वॾो करे पूरो करे छॾियो। हाणे तव्हांखे मीडिया में वञी लेयर में वञी उन खां बाद में तव्हांखे मीडिया में वञिणो आहे। मीडिया मां हाणे तव्हांखे हिते को बि कलरफुल कलर खणणो आहे। जीअं मिसाल तौर कहिड़ो फ़िलहाल मां खणा हिते ॾिसो मूं वटि केतिरा ई कलरफुल पिया आहिनि। अगरि तव्हां बि कलर तव्हांखे अगरि न आहिनि कलर त तव्हां कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। ऐं हिकु मुंहिंजो यूट्यूब नयो चैनल बि आहे जंहिंजी लिंक मां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि। तव्हां उतां वञी उन ते ॾिसो, उन ते केतिरा ई कलरफुल वीडियोज़ आहिनि। तव्हां उतां डाउनलोड कंदव तव्हांखे उनजी कापी वापी बि न लॻंदी। उन खां बाद में तव्हांखे हे ॾिसो मुंहिंजो साइज़ थोरी ग़लति आहे। इन कारण मैक 540 कॉपी तव्हां इन ते हणंदव त तव्हांजी साइज़ जेकी आहे कान मास्टर कंप्लीट करे सही करे हणी ॾींदो तव्हांखे। अगरि इन निशान ॾिए त इन ते हणंदा कयो। हाणे स्टेटस खजी वियो, कलर खजी वियो। हाणे हिन तव्हां कलर खे तव्हां वॾो करे हिन मुकमिल करे छॾियो आहे करिणो आहे। उन खां बाद में तव्हांखे हेॾा जेके निशान नज़र अची रहिया आहिनि हिनखे तव्हांखे हेठि वञी ऐं तव्हांखे लिखियलु हूंदो ब्लेंडिंग हेॾां वारो जेको निशान तव्हां नज़र अची रहियो आहे तव्हांखे हिन तरीक़े सां हेठि लिखियलु हूंदो ब्लेंडिंग प्रीमियम जेको लिखियलु आहे तव्हां हिन ते क्लिक कयो। उन खां बाद में तव्हांखे हिते केतिरा ई निशान न विया आहिनि। हाणे तव्हांखे इन में हेठि अचे डार्कन प्रो लाइटेन जेको लिखियलु आहे तव्हां इन ते क्लिक करिणो आहे। हिते केतिरा ई निशान आहिनि। जेको हेठां लाइटेन जेको लिखियलु आहे तव्हांखे इन ते क्लिक करिणो आहे। हे जेको निशान नज़र पियो अचे। हाणे ॾिसूं वीडियो खे प्ले करे ॾिसूं। तव्हां ॾिसो हीउ वीडियो थी वियो। हाणे तव्हांखे हिनखे हिकु दफ़ो करिणो आहे शेयर ते क्लिक करे तव्हांखे हिनखे सेव करिणो आहे पंहिंजी मेमोरीअ में। वापसि वञिणो आहे। एक्सपोर्ट थी वियो माना सेव थी वियो मेमोरी में। हाणे तव्हांखे वापसि वञी ओ यार सफ़ा वापसि वियो हलियो। हाणे तव्हांखे हिकु बार नओं खणणो आहे। वरी साॻी साइज़ तव्हांखे 16:9 जेकी आहे तव्हांखे करणी आहे। उन खां बाद में तव्हांखे मथां वञी मीडिया में उन खां बाद में तव्हां हितां का फ़ोटो चूज़ करिणो आहे। फ़िलहाल मां हीअ खणे थो छॾियां।
उन खां बाद में तव्हांखे हाणे वरी हेॾां जेकी लेयर आहे हिन ते क्लिक करे ऐं मीडिया ते वञो। मीडिया खां बाद में तव्हांजो कन्वर्ट कयो उहो खणो हे पियो आहे। हिनखे तव्हां छिके हिते कयो। हिते करण खां बाद में हाणे तव्हांखे वञिणो पवंदो हितां हेठि तव्हां क्लिक कंदव त तव्हांखे नज़र ईंदो हूंदो क्रोमा की। तव्हां क्रोमा में ॾिठो हूंदो त हमेशह माण्हू ग्रीन स्क्रीन जेकी कलर आहिनि तव्हां उहे रिमूव कंदा आहिनि, पर हिन मां जेको बि तव्हां कलर रिमूव करणु चाहियो उहो थी थो वञे। हिते जेका तव्हांखे की कलर लिखिया पिया आहिनि हीअ तव्हां जेका हाणे तमामु ज़्यादा ज़बरदस्त ट्रिक्स आहे। तव्हां हितां जेको बि कलर करणु चाहियो रिमूव उहो थी वेंदो। हिन ते तव्हां हणंदव ॾिसो केतिरा ई कलर पिया आहिनि। त असांखे अछो कलर रिमूव करिणो आहे। अछे ते क्लिक कयूं था, उन खां बाद में टिक ते निशान ते क्लिक कयूं था। हाणे तव्हां ॾिसो कलर रिमूव थी वियो। हिनखे चिटो करिणो आहे, थोरो सही चिटो न पियो अचे नज़र, इन कारण हिनखे जिते सफ़ा ज़बरदस्त अचे चिटो उते तव्हां क्लिक करे उन खां बाद में हाणे क्लिक करे ॾिसूं। हाणे तव्हांखे हिन ते को बि कलाम बि आणणु चाहियो त हेॾां जेके आइडियो बि थियो आहे तव्हां हिन ते क्लिक कयो। हितां तव्हां को बि कलाम चूज़ कयो। फ़िलहाल मां हिकु आइडियो जेका आहे हिन टिक थो कयां, हेॾे जी प्लस वारी निशानी आहे तव्हां हिन क्लिक करिणो आहे। उन खां बाद में हिनखे सही करे रखिणो आहे। हाणे तव्हां हिते कलाम क्लिक करिणो आहे, जेको चवे तव्हां उहा लफ़्ज़ लिखो। हाणे हीअ पहिरियों डायलॉग जेको हुयो तव्हां हिन लेयर ते वञी ऐं जेकी टेक्स्ट जेकी ॿिए नंबर ते आख़िर में जेको ॿिए नंबर ते लिखियलु आहे टेक्स्ट तव्हां हिन ते क्लिक कयो। हाणे तव्हां हिते लिखी था सघो सिंधी। अगरि तव्हां वटि कीबोर्ड न आहे त उनजो मां वीडियो पहिरियों ठाहे छॾियो आहे। तव्हां उतां ज़बरदस्त कीबोर्ड जो मालूमात ॾिनल आहे, तव्हां उहो वीडियो ॾिसी ऐं सिंधी कीबोर्ड डाउनलोड करे था सघो। हाणे हिते असां लिखियासीं, हाणे ओके ते क्लिक करिणो आहे। ओके क्लिक करण खां बाद में तव्हांखे हिते हिनखे रखिणो आहे ऐं उन खां बाद में तव्हांखे हेॾां जेकी डबल ए नज़र पई अचे इनखे कोठिबो आहे अंग्रेज़ीअ में या सिंधीअ में फ़ॉन्ट। तव्हां हिन फ़ॉन्टनि ते क्लिक करिणो आहे। हिन ते इंट्रो टैब ते तव्हां बीठा हूंदव, हेठां जेकी लातीन ॿोली आहे तव्हां हिन ते क्लिक कयो। हिते केतिरा ई तव्हांजा सिंधी फ़ॉन्ट हिन सिंधी कान मास्टर में मिली वेंदा। ॿियनि कान मास्टरनि में शायदि न मिली सघनि, पर हिन सिंधी कान मास्टर में आहिनि। एम बी सिंधी मां फ़िलहाल हे हणांसि थो फ़ॉन्ट। हलो ॾिसूं तव्हां हाणे हिन ते फ़ॉन्ट खे तव्हां एनिमेशन जेकी आहे इन ते हणो त तव्हां माना वीडियो शुरू थींदो त तव्हांखे हीअं पहिरियों नज़र ईंदो। उन खां बाद में तव्हां जेको आउट एनिमेशन आहे 3 नंबर ते तव्हां हिन ते हणो। जंहिं महिल हीअ जुमिलो पूरो थींदो त तव्हांजो जेको वेंदो त उहो कीअं वञणु घुरिजे। फ़िलहाल हे था खणूं। हाणे तव्हां हिनखे थोरो प्ले करे ॾिसो। तव्हां जेसि ताईं हले जुमिलो तव्हां होसि ताईं करे छॾियो। हाणे तव्हां हिनखे वञी हिन जो शेडो जेको आहे इनखे बि हीअं कयो ऐं उन खां बाद में तव्हांखे बैकग्राउंड अगरि तव्हां करणु चाहियो हीअं त तव्हां बैकग्राउंड बि करे था सघो। हीअं कुझु चङड़ी राइटिंग सम्झ में ईंदी। चलो हाणे प्ले करे था ॾिसूं। तव्हां ईअं मुकमल वीडियो ठाहे था सघो। उन खां बाद में तव्हांखे अगरि हिते ॿी बि काथे बीहारणी आहे त तव्हां उहा बि हिते बीहारे था सघो। ओवरले में वञो। अगरि तव्हांखे डाउनलोड करण जी ख़बर न आहे त उहो कमेंट में ॿुधाइजो, मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त इहे डाउनलोड कीअं कजनि। उन खां बाद में तव्हां कुझु न कुझु खणो हूंदा। फ़िलहाल मिड़ई मां हीअ खणी थो छॾियां, मिड़ई तव्हांखे ॿुधायां थो त हीअ कीअं कजनि। हलो हिननि मां कुझु खणी था वठूं। हिनखे बि मुकमल करे था छॾियूं। उन खां हिनखे वरी कयूं था। हाणे कुझु प्ले करे था ॾिसूं। अगरि तव्हांखे पसंदि अचे त हीअ हणो, अगरि नथो पसंदि अचे त तव्हां जेको बि वठी था सघो। अॼु जो वीडियो कीअं लॻो कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। अगरि वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, हिन वीडियो खे लाइक कयो। वरी मिलंदासीं।